तो ही कहानी आहे ख़ानदानी ठग जी। हिकिड़ो ठग कंहिं बादशाही में रहंदो हो, मशहूरु ठग हूंदो हो। ठगनि जो बि को उस्ताद हूंदो हो। उहो ठग पंहिंजे ठगी वारे कम में एतिरो त मशहूरु हो जो हुन पंहिंजे ठगी जे ज़ोर ते हज़ारनि माण्हुनि खे फुरियो हुई। एतिरे क़दुरु हुन ठग बादशाहनि ऐं वज़ीरनि खे बि न बख़्शियो। अहिड़ो मशहूरु ठग हूंदो हो। दिल्ली जो को ठग हूंदो हो। हिकु ॾींहुं हुन ठग खे अची खुटी खईं। चवंदा आहिनि त गोह खे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जी घर। ईअं हुन ठग खे खुटी खईं। हुन ठग उन मुल्क जे बादशाह जे वज़ीर सां ठगी कई। वज़ीर सिधो बादशाह वटि वियो। अची बादशाह खे अर्ज़ु कई, बादशाह सलामत, फलाणी शख़्स मूंसां ठगी कई आहे, मुंहिंजो इंसाफ़ कर। बादशाह पहिरां हैरान थी वियो। वज़ीर खे चई, हाणे कंजर, उहो ग़रीब मिसकीन तोसां कीअं ठगी कंदो? तोसां ठगी करणु मतिलबु मूंसां ठगी करणु बराबरि आहे। लेकिन बादशाह हक़ीक़त खे मालूम करण लाइ पंहिंजा सिपाही मोकिलिया। सिपाही सिधो हुन शख़्स खे वठी बादशाह जे दरबार में पेश कयो। बादशाह हुन शख़्स खां पुछियो, भला ॿुधा, मुंहिंजे वज़ीर सां छो ठगी कई अथई? त उते ठग कूड़ ॻाल्हाइणु शुरू थी वियो। हाणे साईं ठग कूड़ कीअं न ॻाल्हाईंदो, जंहिंजो कम ई सदाईं ठगियुनि ते। सोची कूड़ा कसम खणणु शुरू कई। चई, साईं, मां ग़रीब मिसकीन, मां पेट पूरो करे पंहिंजो गुज़रान कंदो आहियां। मुंहिंजी कहिड़ी मजाल, मुंहिंजी कहिड़ी औकात जो मां तव्हां सां ठगी कयां? वज़ीर सां ठगी करणु मतिलबु तव्हां सां ठगी करणु बराबरि आहे। मुंहिंजा माउ पीउ तोते क़ुर्बान जो तव्हां सां ठगी कयां। उते दरबार में ॿिया माण्हू वेठल हुआ। हुन जो सूअर जो पुटु रुॻो कूड़ थो ॻाल्हाए, घणनि माण्हुनि सां ठगी कई। उते के ॿिया माण्हू बि वेठल हुआ। सभिनि शाहिदी ॾिनी, साईं, ही कूड़े कूड़े जो पुटु आहे, ख़ानदानी ठग आहे, ही बराबरि ठग आहे, हिन ठगी कयो हूंदो। उते बादशाह खे पक थी वियो, ही आहे को कमीणो इंसान जो सदाईं ठगियुनि जे पोयां आहे। बादशाह हुकुम ॾिनो अथई, कनर खे वञी फांसी ॾिनो वञे। उते बादशाह जा जेके सिपाही हुआ, हिन खे वठी वञी फांसी चाढ़े वियो। हिन खे जॾहिं फांसी आयो, उन टाइम हिन जो हिकिड़ो पुटु हो, 5-6 सालनि जो। उन टाइम मस हो त हिन खे फांसी आई। संदसि मरण खां पोइ उन ठग जी ज़ाल ऐं पुट अकेला रहंदा हुआ। छोकिरे जी माउ वीचारी पूरो करे पंहिंजो पुट जो पेट पई पालींदी हुई। हू ॻोठनि में वञी जेके शाहूकार हुआ उन्हनि जे घर में वञी ॿुहारो ॾींदी हुई, किथे लाबारो कंदी हुई। मतिलबु त ॿिन्ही माउ पुटनि जो ॾुखियो सिको वक़्तु पई गुज़रंदो हो। छोरो साईं अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। हिकिड़े ॾींहुं माउ खे चई, अमा, आऊं वॾो थियो आहियां, भायां तो त आऊं को धंधो दाड़ी कयां। तूं पीरसन कुराड़ी, हाणे तोखां कमु कान थी पुॼे, हाणे मां को धंधो दाड़ी कयां। माण्हू चयुसि, पुट इहा त का सुठी ॻाल्हि आहे जो तूं धंधो दाड़ी कंदे। मां बि कुराड़ी आहियां, बेशक मूंखां बि हींअर कमु नथी पुॼे। तंहिं ते छोकिरे चयो, भला मां ॿुधा, अबू कहिड़ो धंधो कंदो हो, तां बि उहो धंधो कयां। माण्हू खिली ॿुधायसि, चई, तुंहिंजो पीउ ठगी कंदो हो ऐं हिकिड़े ॾींहुं बादशाह जे वज़ीर सां ठगी कई। उन बादशाह तुंहिंजे पीउ खे फांसी ॾिनो। छोकिरे जो, भला बा, अमा, न कहिड़ो कमु कंदो? माण्हू चयो, बा, जहिड़ो तुंहिंजो पीउ ठग, तहिड़ो मुंहिंजो पीउ ठग, ॿई ठग जा पुट हुआ। छोकिरे चयो, अमा, जेकॾहिं मुंहिंजो नाना ठग, पीउ ठग, आऊं वरी कहिड़ो मस्जिदनि में वञी सीपारा पढ़ाईंदुसि, मां बि अॼु खां पोइ ठगी करणु शुरू कंदुसि। माण्हू चयुसि, पुट, ठगी सुठो अमल न आहे, मूंखे शक आहे त किथे फांसी पवंदे, पीउ वांगुरु बादशाह तोखे फांसी ॾेई छॾींदो। छोकिरे चयो, अमा, छा बि थी पवे, हिन सूअर बादशाह खे बि ॾिसी वठंदासीं, फ़िलहालु मूंखे इजाज़त ॾे, ताऊं को वञी ठगी करे अचां। मां हिन खे घणो ई सम्झायो, पर हिन ज़िद न छॾियो। तॾहिं माण्हू हिन खे मोकल ॾिनो त पुट वञ, अलाह तुंहिंजी मददगार आहे, जेको तोखे वणे सो वञी कजां। तॾहिं छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो। मां खे चई, बसि हाणे रुॻो हिकिड़ो भलो घोड़ो, सुठा कपिड़ा ऐं कुझु पैसा ॾे त आऊं ठगी वारे धंधे ते वञा।
मां चयुसि पुट पाण ग़रीब मिसकीन पाण वटि किथां आया घोड़ा, किथां आया सुठा कपिड़ा ऐं ॾोकण। बाक़ी फलाणो शाहूकार तुंहिंजे पीउ जो संगती हो, उन वटि वञ, मतां उहो तुंहिंजी मदद करे सघे। हिन सही माणे खां ॾस वठी छोकिरो सिधो उन अमीर वटि आयो, साणसि अहवाल कयईं। शाहूकार खेसि ॾाढी इज़त ॾिनी। चई छोकिरा तुंहिंजो पीउ तमामु भलो माण्हू हो, मूंसां सुठो हलंदो हो, सो तूं आयो आहीं त मां तोखे मोटायां कोन थो, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवां थो त ॿिली मूंसां ठगी न कर, छो त तूं आहीं बि ख़ानदानी ठग, ठग ठग जो पुटु आहीं, सो ॿिली मूंसां ठगी न कर। हिते छोकिरे चयो चाचा मुंहिंजी कहिड़ी मिजाल आहे जो तव्हां सां ठगी कयां। नेठि साईं ज़रूरत जूं समूरियूं सामान, सुठा कपिड़ा, घोड़ो ऐं कुझु पैसा हुन सेठ खां वठी छोकिरो कपिड़नि जो भलो वॻो पाए मां खां मोकिलाए घोड़े ते चढ़ी हिकिड़े पासे रवानो थियो। हुरींदो अकलींदो हलंदे हलंदे अची हिकिड़े ॻोठ जे वेझो पहुतो। हिकु ॻोठ जे वेझो पहुतो। उन ॻोठ जे भरिसां हिकिड़ो तलाउ हो, हिकु तलाउ हो जंहिंजे चौगिर्द सावक लॻी पई हुई। छोकिरे दिलि में ख़्यालु कयो आऊं त ॻोठ में कंहिंखे सुञाणिया बि कोन थो, जंहिं वटि वञी तरसां, तंहिंखां सवाइ घोड़ो बाहे थकल, आऊं बाहियां थकल, तंहिं करे हिते लही साह पटिजे। उहो ख़्यालु करे ही तलाउ वटि लही पियो, हथ मुंहुं धोई घोड़े खे चढ़ण लाइ छॾे पाण वञी पासे वारे वण वेठे हेठि वेही रहियो। कुदरत ख़ुदा जी उहो ॻोठ को ठगनि जो हो। थोरी देरि खां पोइ ठगनि जो 100 खनि ज़ालूं मट दिला मथे ते खणी पाणी भरण उन तलाउ ते आयूं। ज़ालनि जो ॾिठो त हिकिड़ो छोकिरो भलनि कपिड़नि सां वण हेठां सुतो पियो आहे। सो हिक ॿिए खे चयूं अदी छोकिरे खे अहिड़ा अछा कपिड़ा पातल आहिनि, घोड़ो बि अथसि, सो पैसा बि हिन वटि ज़रूरु हूंदा। पोइ हिन पाण में सलाह कयूं हाणे यकदमि वञी घर पंहिंजे मुड़ुसनि खे ॿुधायूं अहिड़नि पार पतनि सां हिकिड़ो छोकिरो घोड़े समेत तलाउ ते वेठो आहे, हाणे वारो कयो वञी खेसि पासो ॾियो। ठगनि जो ज़ाल जेको सलाह करे सिधो पंहिंजे मुड़ुसनि वटि वियूं, मुड़ुसनि खे अची ॿुधायूं त अहिड़ो को छोकिरो तलाउ ते वेठो आहे, हाणे वारो कयो। हाणे साईं ठगनि जो ज़ाल बि ठग, ठगनि जो ॾिठो अहिड़ो घर वेठे को शिकार मिले, सो पाण में सलाह करे ॿिनि मशहूर ठगनि ॼणनि खे मोकिलियूं त वञी छोकिरे खे दावत ॾेई हिते वठी अचो। 2-3 ॼणा साईं तलाउ ॾांहुं रवाना थिया, अची ॾाढी उब सां छोकिरे खे मिलिया। सलाम दुआ खां पोइ खेसि पाण वटि हली रहण जी दावत ॾिनो। छोकिरे खे रहणी राति हुई, सो यकदमि खणी संदसि दावत क़बूल कयईं। हिननि सां गॾिजी ॻोठ ॾांहुं रवानो थियो। ॻोठ में पहुचण ते ॿियनि ठगनि बि हिन जो चङो आदर भाउ कयो। सभई खेसि ॾाढी उब सां मिलिया। हाणे साईं ठग कीअं उब सां न मिलंदा, छोकिरे खे ॾाढी हुननि इज़त ॾिनी, हिकिड़े सुठे खट में हिन जो हंधु विछाए ॾिनो। आख़िर जॾहिं राति थी मानी टिकी खाए अची कचहरी करण ते वेठा, तॾहिं ठगनि हिन खे चयो, चई अदा अॼु पाण शर्त रखंदासूं, पोइ जे तूं शर्त असां खां खटी वई त असांजो समूरो सामान तुंहिंजो असां भरे ॾींदासीं, जेकॾहिं तूं शर्त हारई त तुंहिंजो समूरो सामान असांजो। छोकिरे ॾिठो ही कंजर आहिनि बि घणा, ऐं आहियां हिकिड़ो, ऐं कंजरनि जे ॻोठ में अची पहुतो आहियां, जेकॾहिं मां इनकार कंदुसि ही आहिनि सूअर घणा, मुंहिंजो समूरो सामान ज़ोरे बि फुरी वठंदा, तंहिं करे हिननि जी ॻाल्हि मूंखे मञणी पवंदी। लाचार छोकिरे हाउ कयईं, चई दा जेका तव्हांजी मर्ज़ी। तॾहिं ठगनि चयुसि पाण सभई हिक ॿिए खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जे ॿुधल या ॾिठल न हुजनि, जे कंहिंजी ॻाल्हि ॿुधल या ॾिठल निकिती उन शर्त हाराई। तॾहिं छोकिरे चयो चङो अदा जेका तव्हांजी ॻाल्हि मूंखे क़बूल आहे। पहिरीं तव्हां का ॻाल्हि कयो, तंहिं ते हिकिड़े झूने ठग ही ॻाल्हि शुरू कई, चई अदा असांजे ॻोठ जे भरिसां जेको ढोरो आहे उतां अॻे तमामु वॾो दरिया वहंदो, वॾो दरिया वहंदो, दरिया जे कप ते जेके बि हिरण जा वण आहिनि से सभु असां पोखिया आहिनि। जॾहिं हिरण जो फ़सुलु तयारु थींदो आहे ऐं गर्मी पवंदो आहे, तॾहिं हिननि हिरणनि मां एतिरो तेल निकिरंदो आहे जो ही दरिया थी वहण लॻंदो आहे ऐं केतिरनि मुल्कनि मां वहंदे वञी समुंड ते पवंदो आहे। उन ॻाल्हि जी का तोखे सुध या ख़बर आहे या न? छोकिरे चयो दिलि में सोचई
ॻाल्हि आहिनि सभु कूड़ था। जेकॾहिं आउं हिननि खे चवंदुसि, हिननि कंजरनि खे चवंदुसि इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधण लाइ, त मूं शर्त हाराई मुंहिंजो समूरो सामान फुरे वठंदा। तॾहिं छोकिरे चयो, बेशक अदा सच चई थो, उन ॻाल्हि जी मूंखे ख़बर आहे। उहो ई दरिया जेको असांजे ॻोठ जे भरिसां लंघंदो आहे, उन करे असां वटि दुकान ते को तेल ई वठे कोन थो। सभु को ज़रूरतार उन नदी मां तेल खणंदो आहे। उहा त मूंखे बि ख़बर आहे, बाक़ी ॿी का अजीब ॻाल्हि ॿुधायो। ठगनि ॾिठो थी को कंजर वॾो सूअर आहे। असां पक शर्त हाराई। सो छोकिरे खे चयूं, अदा हाणे तुंहिंजो वारो आहे, तंहिं करे तूं का ॻाल्हि कर। तॾहिं छोकिरे वरी ही ॻाल्हि शुरू कई, चई अदा आउं पंहिंजे पीउ जो दादलो पुटु आहियां। सुन लाॾ जे करे मूंखे पीउ 100 ज़ालूं परणाए ॾिनूं। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो समूरियूं ज़ालूं केॾां घुमण वियूं, त ओचितो अहिड़ो वाचूड़ो अची लॻो जो हुन सभिनी खे उॾाए लाइ किथे खणी वियो। ऐं ॾाढो ख़्वार थियुसि। सोचियमि जेकॾहिं माण्हुनि खे इहा ॻाल्हि कंदुसि, सभु मूं ते खिलंदा। दिलि में ईअं सोचींदा त ज़ालूं आशिकनि सां भॼी वियूं, हीउ कूड़ थो ॻाल्हाए। ऐं आऊं इन डप जे करे कंहिंसां ॻाल्हि बि न कई। नेठि उन्हनि जी ॻोल्हा कंदो कंदो अची तलाउ जे कप ते पहुतुसि। उते ॾिठुमि त के 100 ज़ालूं पाणी पियूं भरनि। ॾिसां खणी उहे साॻियूं ज़ालियूं मूं वारियूं 100 ज़ालियूं बीठियूं आहिनि। तव्हांजी महिरबानी जो हिननि खे मुंहिंजे अचण ताईं तरसायो अथो। हाणे उहे ज़ालूं मूंखे ॾियो त मोटी ॻोठ वञा। ठगनि जॾहिं हिन जी ॻाल्हि ॿुधी, ठगनि जा चप ई ठरी विया। दिलि में सोचियईं, यार ही को वॾो सूअर आहे छोरो, जो असां हाणे जेकॾहिं हिन खे चऊं त असांजी ॻाल्हि ॿुधल आहे त छोकिरे खे ज़ालूं ॾियणियूं पवंदियूं। पर जे चऊं था त असांखे हुन ॻाल्हि जी ख़बर न आहे, त शर्त था हारायूं। तॾहिं हिन चयो, बराबरि अदा इहा ॻाल्हि असांजी ॿुधल न आहे, तंहिं करे असां शर्त हाराई। वीचारनि हिन खे समूरो सामान ॾिनो। दिलि में त ठगनि जो घणो ई सूर थियो। हिकिड़ो वात ॻाढ़ो छोरो असां खां टपण कयो पियो वञे, पर फ़िलहाल हिननि खणी सबर कई। सुबुह जो सवेर छोकिरो ठगनि खां मोकिलाए खटियल सामान खणी अची मां वटि पहुतो। केसि पक हुई त उहे सूअर ठग वेर वठण ज़रूरु हिते ईंदा। उते हिकिड़ी अटकल सम्झ में आयसि। सो छाकीअ जो झंग में वञी ॿ हिकु जहिड़ा हिकु रंग जा सया वञी फासायो। हिक खे घर में ॿधे छॾियईं, ॿिए खे पाण सां गॾु वठी पियो हलंदो। ठगनि जो रोज़ पियो ख़बर वठंदो त कॾहिं था अचनि। हुनखे पक हुई आहिनि सभु ठग सूअर, तो ही कमीणा ज़रूरु हिते ईंदा। हिकिड़े ॾींहुं खेसि ख़बर पई किथां खुड़क पई त शाम ठग ज़रूरु ईंदा। उन ॾींहुं हिन कंजर छा कयो जो माउ खे चयईं, अम्मा अॼु शाम 100 माण्हुनि जी मानी तयारु करे रखजांइ। ईअं चई पाण वरी हिकिड़ो 100 खणी ॿनी ॾांहुं रवानो थियो। सिज लथे मां ॾिसे त परियां ठग पिया अचनि। हीउ बि थोरो अॻिते वधी ॾाढी सिक सां मिलियो, छो त वॾो कंजर हो। हिननि सां मिलियो, चई अदा चाक चङो भलो, हाणे हिन वण हेठां अची वियो त कुझु साई पटिजे, तव्हां बि ॾाढा थक लायो, ऐं पोइ हली घर राति बरांदासीं, मानी खाईंदासीं। ईअं चई वरी सहे खे चई, अड़े यार सा हिमत कर, वारो कर, मुंहिंजी माउ खे चइजां त 100 माण्हुनि जी मानी तयारु करे रखजांइ, असीं थोरे देरि खां पोइ अचूं था। ईअं चई हिन सहे जे ॻिचीअ मां रसो कढी सहे खे खणी छॾियईं। सहो जंगली उन जी अलाह ॿुधी सो झंग में ॿटू बि हणी भॼी वियो। ठगनि खे ॾाढो अजब लॻो, सहो कीअं थो वञी मानी तयारु करे अचे। दिलि में सोचियईं, यार कंजर ॻाल्हाए त कूड़ थो। फ़िलहाल ठगनि खणी माट कई। सिज लहण खां पोइ छोकिरे ठगनि खे चयो, यार हाणे राति थियण वारी आहे, हलो त हली घर आराम कयूं, मानी बि खाऊं। आख़िर सभई ठग अची छोकिरे जे घर पहुता। मानी त अॻ में तयारु हुई, सो यकदमि सभिनी जी हथ मुंहुं धोराए ठगनि खे मानी खाराई। पर ठगनि खे उहा ॻाल्हि तमामु हैरान करे छॾियो। हिकु 100 माण्हू खां बि चङो कमु करे। सो पिया हुन सहे खे ॾिसनि, हिक ॿिए खे चवनि पिया, यार 100 त साॻी आहे, वॾो 100 यार कम वारो आहे।
पोइ पाण में सलाह कई यार हिन क्या सौ ई वठूं अवेल सेवेल पाण कॾहिं ॿाहिरि था वञूं असांजी कम जी आहे हिन खां कंहिं तरह सौ वठंदासीं। सो आख़िर किचारे खण ते वेठा तॾहिं हिन खे चई यार इहो सौ त असांखे ॾिजां असांजी ज़रूरत में आहे। तॾहिं चई छोकिरे चयो न यार न सौ तव्हांखे कीअं ॾींदुसि सौ आहे मुंहिंजो दादलो इंसान खां वधीक कमु कंदो आहे सौ मां तव्हांखे कीअं ॾींदुसि। हू साईं ठगनि अची मिंथूं करणु शुरू थी विया चई यार महिरबानी करे असांखे ॾिजां असां तोखे पैसा बि ॾींदासीं थोरो बि तुंहिंजो खणूं था ऐं असांखे महिरबानी करे सौ ॾे। पर हिन पंहिंजे माउ खां पुछियो चई मां सौ ॾियां या न। माण्हू चयो पुट जेका तुंहिंजी मर्ज़ी हाणे हेॾे हुब सां हेॾो चवनि था त हाणे खणी सौ तूं ॾिजां। हिन चयो यार मां बि खणी चए थो हाणे सौ त आहे मूंखे घणो दादड़ो ॾियण में बि दिलि कान थी चए अॻु में मूंखां घणनि सौ घुरियो पर मूं कंहिंखे ॾिनो पर हाणे तव्हां सां इनकार बि नथो करियां पर छो जो तव्हां झूना संगती आहियो मतां दिलि में कयो हाणे हीअं कयो जो 1000 रुपया ॾियो ऐं सौ वठी वञो मूंखे तकलीफ़ त घणी थींदी भली तव्हांखे कसर हुजे हीउ बि को वॾो कंजर हुजे। हिननि ठगनि खे बि बीठो हुन ॻाल्हि जो शौक़ु 1000 रुपया हिननि थोड़ी सूड़ी करे छोकिरे खां सौ वरितऊं। सुबुह जो ठग छोकिरे खां मोकिलाए सौ पाण सां वठी पंहिंजे ॻोठ रवाना थिया। ॻोठ कुझु पर भरो सिज बची लहण वारो हो उते पाण में सलाह कयूं यार पाण कुझु देरि सां ॻोठ पहुचूं तंहिं करे सहे खे अॻुवाट मोकिलिजे वञी घर ॿुधाए पंहिंजे मानी जो बंदोबस्तु करे अचे। उहा सलाह करे हिकिड़े ठग सहे खे झंग ॾांहुं छॾियो चई यार सया भॼ मुंहिंजे झूणे खे चयो मानी तयारु करे रखजांइ ऐं ॿियनि जे घर ॿुधाए त असां लाइ मानी तयारु करे रखो असां थोरी देरि खां पोइ अचूं था। ईअं चई सहे जी गिची मां रसी खणी छॾियूं। हिननि जे लेखे त हाणे सौ पाण वञी ख़बर ॾींदो पर सौ झंगली हो जेॾां वञणो होसि ओॾां झंग में वञी निकितो। जॾहिं ठग घर पहुता तॾहिं ॾिसनि नका मानी नका टिकी ज़ालूं आहिनि से निंड में सुतियूं पियूं आहिनि। तॾहिं हिननि पादर में गन अची ज़ालनि ते वसायो। ज़ालनि जूं साईं रड़ियुनि जूं ठकाऊं हुजनि राज पिया उन्हनि जूं रड़ियूं ॿुधनि। आख़िर ज़ालनि चयो असांखे मारियो छो था चरिया थी आयो छा। तॾहिं ठगनि चयो असां जॾहिं नियापो मोकिलियोसीं त असांजी मानी तयारु करे रखो पोइ तव्हां छो असांजी मानी तयारु करे न कयो आहे। तॾहिं ठगनि जी ज़ाल चयो कहिड़ो नियापो। तॾहिं ठगनि चयो असां सहे खे चवराए मोकिलियासीं असां थोरी देरि खां पोइ अचूं था तॾहिं असांजी मानी तव्हां छो तयारु न करे रखी आहे। तॾहिं ज़ालनि चयो चरिया थी आयो छा कहिड़ो सौ कहिड़ो नापो। उते ठगनि खे पक थी यार इहो कंजर छोरो असांखे ठगी वियो। ठगनि खे ॾाढी कव लॻी हिक ॿिए खे चयूं यार कंजर छोकिरे असांजा वाह जो ठगी करे वियो पर भली पंहिंजो भत घाइटी करे असां बि हिन खे छॾींदासीं असुल न। होॾां छोकिरे खे बि खुटको लॻो पियो त ठग ज़रूरु वेर वठणु ईंदा पर हिन भेरे मारण खां सवाइ असुल कोन छॾींदा। सो अॻु में ई अटकलूं सोचणु लॻो। आख़िर हिकिड़ी अटकल सम्झ में आयसि सो मां खे चई हाणे जॾहिं उहे ठग अचनि तॾहिं आऊं हिन कबूतर वारी कुॾी में लिकी वेही रहंदुसि तूं वेही रोज़ राड़ो शुरू कजांइ जेकॾहिं ठग हिते अचनि ऐं तोखां पुछनि तूं ईअं चइजांइ 3 ॾींहं थिया आहिनि जो मुंहिंजो पुटु मरी वियो आहे पर लाश दफ़ाइण लाइ बि केरु कोन आयो छो त मुंहिंजो पुटु वॾो हरामी ठग हो। इन जे करे सभई ॻोठ वारा हिन खां बेज़ार आहिनि। इन जे करे लाश धप करे वियो आहे ऐं उन करे मां इन लाश खे कबूतर वारी कुॾ में रखियो अथमि। मां चयो पुटु चङो जेका तुंहिंजी मर्ज़ी। आख़िर कुझु ॾींहं खां पोइ ठग बि वेर वठण लाइ अची हिन कंजर जे ॻोठ निकिता। छोकिरो बि वॾो हरामी हो जॾहिं ठगनि खे परियां ईंदो ॾिसी सो हिन हरामी छा कयो तकिड़ो तकिड़ो टप ॾेई वञी कबूतर वारी कुॾ में सुम्ही रहियो। जॾहिं ठग अची हिन कंजर जे घर वटि पहुता त छोकिरे जी माउ वीचारी वेठी रोअण शुरू कई पार कढणु शुरू कयईं। ठगनि पुछियसि छो थी रोईं।
चई अबा मुंहिंजो पुटु 3 ॾींहं गुज़ारे वियो आहे, पर का माण्हू कोन आयो जो हिन जी लाश दफ़नायां। मुंहिंजो पुटु वॾो कंजर हो, हर माण्हू सां ठगी कई, मुंहिंजे करे सॼो ॻोठु हिन खां बेज़ार हो। उन करे लाश दफ़नाइण वारो बि केरु कोन आयो। लाश धप करे वियो आहे, सो खेसि हिन कबूतर वारी कुॾ में विधी अथमि। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि में एतबार कोन थो अचे त खणी ढक लाइ पाण ॾिसो। तॾहिं हिकिड़ो ठॻो हो, मूं वांगुरु तकिड़ो, हिन सां यकदम वञी कबूतर वारे कुॾ जी ढक लाथो, अंदरि जाचण लॻो, पर अंदरि हुई ऊंदा घणी। सबूत अंदरि विझी कुझु हेठि पर भरो थियो। ठग जो हेठि निहारण छोकिरे ॾाटे सां धक हणी संदसि नक केराए विधसि। हिन ख़्यालु कयो हीअ आहे वॾो हरामी, मुंहिंजो नक ई केराए छॾी। जे संगत सां इहा ॻाल्हि कंदुसि, सभु दोस्त मूं ते खिलंदा, तंहिं करे भली सभु मूं जहिड़ा थियनि। सो यकदमि नक खे हथु ॾेई हेठि लही मूं ॿिए पासे करे चवण लॻो, मार लठ ॾाढी किनी धप आहे। तॾहिं ॿिनि ठगनि चयुसि, असांखे का धप ई कान थी लॻे। नक पियल ठग चयो, हिते वेझो अची ॾिसो, परियां बीठा हूंदा तव्हांखे धप कीअं लॻंदो। तंहिं ते वरी उन्हनि मां हिकिड़ो ॿियो ठग तकिड़ो, उन वञी कबूतर जे कुॾ में जाचण लॻो। छोकिरो दग में तयारु वेठो, सो हाणी ॾाटे सां उंजी बि नक केराई विधई। हिन वीचारे खे बि नक पण जी ॻाल्हि संगतनि सां कण में लवाई, सो ही बि धप जी ॻाल्हि करे माठ करे मुंहुं फेराए बीह रहियो। अहिड़े तरह वारे वारे सां सभई कुॾी खे निहारण लॻा, ऐं छोकिरो तग में तयारु वेठो, हणी सभिनि जा नक केराए छॾिया। सभई ठग हिक ॿिए खे ॾिसण लॻा, छा ॾिसनि, मार लट हिन कंजर छोकिरे सभिनि जा नक वॾा पिया आहिनि। तॾहिं सभु माट में पइजी विया, हिक ॿिए खे चयूं, यार हाणे हिन कंजर सां कहिड़ो मुक़ाबिलो कयूं। हिन कंजर असां सभिनि जो नक ई वढी छॾियो आहे। पोइ वीचारा माठड़ी करे जितां आया हुआ ओॾां मोटी विया, वरी छोकिरे सां खून खोसिया। ठग त सही रवाना थिया। उते हिन पंहिंजे माउ खां पुछियो कयो, चयो मां यार विया आहिनि या न, हिते आहिनि। माण्हू हिन खे ॿुधायो, पुट यार तुंहिंजा विया आहिनि, हींअर ॿाहिरि निकर। ही साईं टप ॾेई कंजर ॿाहिरि निकितो। माण्हू हिन जो कलमो भरियो, चई अबा तोखे अलाह नई हयाती ॾिनी आहे, हाणे को अहिड़ो कसो कमु न कजांइ। हिन चयो बा अमा आऊं कॾहिं अहिड़ो कसो कमु न कंदुसि, बाक़ी हुन सूअर खे मां न छॾींदुसि, उन सूअर बादशाह खे मां न छॾींदुसि जे मुंहिंजे पीउ खे मारे मूंखे यतीम कयो आहे ऐं तोखे बेवा कई, मां उन कंजर खे न छॾींदुसि। माण्हू चयो बा पाण ग़रीब हू आहे बादशाह, सोन सां तूं कीअं पुजंदे। हिन चयो छा बि थी पए मां उन बादशाह खे न छॾींदुसि। माण्हू चयुसि अबा जेका तुंहिंजी मर्ज़ी। हिन कंजर छा कयो जो हिकिड़ी राति मेट ॻारो जेको आहे पाण खे लॻाए कारो डांबर थी वञी बादशाह जे महलात में पहुतो। घिड़ी वियो बादशाह जे कमरे अंदरि, यकदमि वञी बादशाह जे निड़ी के वरिती, चए न वेंदे सूअर, तूं बि घणा ॾींहं माण्हुनि जो रत पीतो अथई, भर कलमो त तुंहिंजो साह कढियां। बादशाह जो केरु आहीं? हिते हिन चयो, मां आहियां मलकल मौत। बादशाह जॾहिं मलकल मौत जो ॿुधो त बादशाह जा चप ई ठरी विया। बादशाह साईं अची मिंथूं करणु शुरू थियो। बादशाह मुटे हंगे सॼो कांची पंहिंजो ख़राब करे छॾियईं। हिन खे मिंथूं करणु लॻो, चई बेली मूंखे मोहलत ॾे। हिन चयो मोहलत वरी तोखां किथे मिलंदी, भर कलमो त तुंहिंजी साह कढियां। हिते बादशाह जा चप ई ठरी विया। बादशाह साईं घणो मिंथूं कयूं। नेठि हिन चयो, जेकॾहिं तोखे एतिरी ज़िंदगी पंहिंजी प्यारी आहे त हाणे हिकिड़ो शर्त आहे, तोखे मोहलत ॾींदुसि। हिन चयो तुंहिंजा सभु शर्त मूंखे क़बूल आहिनि। हिते कंजर खे पक थियो त हाणे बादशाह फाथो आहे। तॾहिं हिन छा कयो जो बादशाह खे चयईं, बादशाह पहिरियों शर्त इहो अथई त सुभाणे फलाणे शख़्स सां छोकिरे सां पंहिंजी धीउ परणा, उन सां गॾोगॾु उनखे बादशाही ॾे त पोइ तोखे जींदान मिलंदो।
न त तूं मूंखां लिकी हुअं ई न सघंदे सुभाणे राति अची तुंहिंजो साहु कढींदुसि। बादशाह तुंहिंजो शर्त क़बूल आहे, बसि मूंखे जीअंदा ॾे। ही सईं कंजर रवानो थियो, घर वञी पहुतो। सुबुह जॾहिं बादशाह निंड मां उथो त वज़ीर खे सॾाए चई फलाणे छोकिरे खे घुरा त पंहिंजी धीउ परणाए ॾियां। वज़ीर परेशान थियो, चई बादशाह सलामत ख़ैर त आहे। उते बादशाह 2-3 सोटियूं वज़ीर खे वाहे कढी, चई कंजर वञ, मां जेको कमु चवई त उहो वञी कर, असांखे सिर जी लॻी आहे, तूं वरी सुवाल जवाब पियो करीं। वज़ीर साईं हुकुम जो बंदो सिधो हुन शख़्स खे वठी आयो, छोकिरे खे वठी आयो। छोकिरे खे बादशाह चयो मां तोखे पंहिंजी धीउ परणाए ॾियां थो। उते हिन कंजर जेको आहे पकाई कई, चई न बादशाह सलामत मां शादी न कंदुसि। बादशाह जो छा बि थी पवे तोखे शादी करणी पवंदी। नेठि साईं बादशाह पंहिंजी धीउ उनखे परणाए ॾिनी, छोकिरे खे बादशाही बि ॾिनी। छोकिरो साईं 2-3 ॾींहं बादशाही तख़्त संभालियो। नेठि हिकिड़े ॾींहुं लठ खईं, वज़ीर चई बादशाह खे वरितई, चई कंजरो आयो त ॿई बंदूकनि जो हक़दार, लेकिन बादशाह खे चई तूं मुंहिंजो सहुरो थियो आहीं, उन जे करे तोखे छॾे ॾियां थो, छो जो तूं मूंखे यतीम कयो आहे। हाणे हितां निकिरी वञो, हेॾे वरी मूं ई न कयो, न त तव्हांखे जीअरो न छॾींदुसि। बादशाह खे उते पक थी त हिन कंजर मूंसां वाह जो वेदन की, लेकिन बादशाह पंहिंजा हथ कपराए छॾियो, छो जो बादशाही बि विञाई, धीउ बि परणाए ॾिनी। लाचार साईं बादशाह उतां रवानो थियो, वरी हेॾे रुख ई न कई। उन कंजर छोकिरे बादशाही तख़्त ते वेही ॾाढा ऐश कया ऐं ज़िंदगी जो बाक़ी हिसो पंहिंजे माउ सां गुज़ारण लॻो। हिते हिन ख़ानदानी कहाणी जी बि ठग जी कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।